रसूलाबाद भरिसां ॻोठबाला सेठा जा जो रहवासी चौथे क्लास जो शागिर्द मौसम ज़ाकिर मला चइनि ॾींहंनि खां लापता वारसनि खे ज़िंदा या लाश न मिली सघियो। वारसनि पारां ॻोल्हा जी मदद लाइ हिंगोरजा थाणे ते एनसी पिणु दाख़िल कराई। एसी सोबेदेरो शामुन चांग वटि बि पिणु दरख़्वास्त दाख़िल कराई त रोहिड़ी कैनाल में कुझु इलाइक़े वासियुनि जा चवणु आहे त टपो ॾींहुं खेसि ॾिठो आहे, पर शायदियूं न आहिनि। शिक जे बुनियाद ते असांजी ॻोल्हा में मदद कई वञे। एसी सोबेदेरो शामुन चांग बर वक़्तु सेठा जा रोहिड़ी कैनाल पहुची रेस्क्यू टीम तलब करे वरिती। ॻोल्हा पिणु जारी आहे, पर उन हिसाब सां एसी सोबेदेरो सां कोशश डिजिटल टीम ॻाल्हायो। एसी सोबेदेरो जो पिणु चवणु हुयो त अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। साहब इंसाफ अली मंगल पियो ॻाल्हायां, कुझु रिपोर्टर वाई जेको मौसम नेगर आहे ज़ाकिर हुसैन मला गुम थी वियो आहे, इहो मालिकनि जे शक मुताबिक़ ॻोल्हाए या कोई जो निशानी वग़ैरह मिलियूं वञे था? हा, मालिकनि जी शक ई आहे। ॿ टे ॾींहं शायदि हुनजो पहिरियां गुम हुयो, पहिरियां चवनि पिया त शायदि गुम थी वियो आहे। हा, इहो कल्ह हिंगोरजा थाणे ते एनसी बि दाख़िल कराई आहिनि। हा, कुझु निशानियूं हुननि खे मिलियूं आहिनि शायदि, त चवनि था साईं ॿुधी वियो आहे। अच्छा सर। पोइ असांखे जीअं ख़बर पई कल्ह खां, त पोइ असां पंहिंजी टीम बि एक्टिव कईसीं। हाणे त हुते 112 वारा टोबा बि अची विया आहिनि, सर्च कनि था पिया। तव्हां बि हुते मौजूदु आहियो? मां बि मौजूदु हुयुमि, जेको हाणे मां आयो आहियां ऑफिस। अच्छा, उन मां को माना टीम कुझु के निशानी वग़ैरह उहे सर्च कनि था पिया। अच्छा करे जेकॾहिं हुनजी निशानदेही आहे त निकिरी ईंदो, रब कंदो। अच्छा जी। वधीक मालिकनि जो छा चवणो हुयो तव्हां हुन खां कुझु मौक़ुफ़ वरितो या कीअं? त के मालिकनि जो ईअं चवणो हुयो त ॿार जो असांजो 3-4 ॾींहं शायदि पहिरियों गुम थी वियो हुयो। असां पहिरियों सोचियो पिया शायदि गुम थी वियो आहे, पर उते जेके लोकल माण्हू हुया न पुल वटि, जी जी, हिकु ॿ दुकान बि हुयूं, शायदि को चश्मो विकिणे पियो, हिकिड़ो ॿ माण्हू जेके नयूं चारनि पिया, त उन्हनि को आइडेंटिफाई कयो त हिते वाकई इहो नंढड़ो हुयो, को हिते कोई जंप हई आहे। अच्छा, माना अलावा वरी जंप जी माना हा, हो चवनि पिया त हिकु जंप हई आहे, हुतां पोइ तरे पियो शायदि, हुते पोइ हेठि हली वियो आहे। पोइ SHO सां मां ॻाल्हायो। जी जी, SHO चए थो पियो त साईं मां वियो आहियां कल्ह हिते, जेकी ॾिठो आहे जेका एज़ पर मुंहिंजी जेका असांजी इन्वेस्टिगेशन आहे उहा ई आहे त छोकिरो ॿुॾी वियो आहे हिते। अच्छा, पोइ उन मालिकनि जी ज़ाहिर ॻाल्हि आहे, सेटिस्फिकेशन हिते हुनमें हूंदी त शायदि ॿुॾी वियो आहे। असां त उहा टीम मोकिले छॾी, हाणे टीम हुते वर्क करे पई। कैमरा टीम सां गॾु इंसाफ अली मंगल जो कोशश डिजिटल न्यूज़ रसूलाबाद।